अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मैं ख़लील कुरैशी और यूट्यूब चैनल ख़लील मसलो। दोस्तों अॼु की पंहिंजी हिन वीडियो में असांजे बिज़नेस के बारे में ॻाल्हि करण वारा आहियूं। वो है रेस्टोरेंट जो बिज़नेस। तो असां रेस्टोरेंट कीअं था खोले सघूं। दोस्तों रेस्टोरेंट जंहिंखे जेको आहे आम लफ़्ज़नि में होटल चयो वेंदो आहे, ठीकु आहे। रेस्टोरेंट तव्हां ॾिठा हूंदा त के माण्हू त माना कि स्पेशली ॿेराड़ियुनि में आम माना कि हल्के फुल्के सेटअप में काठियुनि जी बाहि ईअं उहो करे माना कि खोले वेठा हूंदा आहिनि। उहो घटि पैसनि मां शुरू थी सघे थो, पर उहो स्टैंडर्ड कोन्हे। असां ॻाल्हि कंदासीं त हिकिड़ो असां स्टैंडर्ड हिकिड़ो रेस्टोरेंट कीअं था खोले सघूं। दोस्तों स्टैंडर्ड जेको रेस्टोरेंट जेकॾहिं असां खोलियूं त उन लाइ को माण्हू बजट को माण्हू रखे नथो सघे, को माना आइडिया त यार फिक्स नथो करे सघे त हेतिरा ख़र्चु ईंदो, पर हिकिड़ो रफ आइडिया जंहिंखे चइजे रफ आइडिया माण्हू हणे त जेको आहे घटि में घटि 30 खां 40 लख रुपया इन बिज़नेस में अचण लाइ माण्हू वटि हुजनि, ठीकु आहे। छो त हे हिन में डिपेंड थो करे तव्हांजी जेको आहे वधीक डिपेंड थो करे तव्हांजी डाइनिंग केतिरी आहे, तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रखो था, तव्हां जेको फर्नीचर जेको रखो था उनजी कहिड़ी प्राइस आहे। इहे शयूं हिन में जेको आहे डिपेंड कंदियूं आहिनि। हिन में जेको आहे जेको रेस्टोरेंट जो बिज़नेस हूंदो आहे हुन लाइ 2 शयूं अहम हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त जेको आहे हुनजी पार्किंग, ॿियो हुनजी डेकोरेशन। हा टेस्ट जो तालुक़ु हूंदो आहे, पर टेस्ट जी माण्हुनि खे ख़बर पए उन लाइ पहिरीं असांखे नालो बीहारणो पवंदो। नाले बीहारण लाइ इहे 2 शयूं लाज़मी आहिनि त भाई डेकोरेशन केतिरी थियल आहे, रेस्टोरेंट डेकोरेट केतिरो थियल आहे। ॿी ॻाल्हि त पार्किंग जी हुन में गुंजाइश आहे न, छो त जेके माण्हू अचनि था उहे गाॾियूं कोई मोटरसाइकिलूं किथे पार्क कनि। इहे शयूं अहम हूंदियूं आहिनि। लोकेशन हिन में मस्तु हूंदी आहे। काफ़ी अहिड़ा बि स्पॉट्स तव्हां ॾिठा हूंदा जिते पार्किंग घणी हूंदी आहे, दुकान सस्ता मिलंदा आहिनि, पर लोकेशन मज़े ई न हूंदी। 95% चांसिस जेके आहिनि उहे जेको आहे हिते जेको आहे लोकेशन ते हूंदा आहिनि। तव्हांजी लोकेशन कहिड़ी आहे, लोकेशन मस्तु आहे। उन खां पोइ दोस्तों हिन में जीअं असां शुरू कयूं था त जीअं मूं तव्हांखे पहिरीं ज़िक्र कयो त डेकोरेशन, त हिन में असांजी जेका बजट आहे उनजो 25% हिसो असांजी डेकोरेशन ते रुगो लॻी वेंदो आहे, जंहिंमें मतिलबु कि फर्नीचर खां अलावा जंहिंमें पेंटिंग, टाइल, मार्बल जेको आहे पेनाफ्लेक वग़ैरह इहे शयूं। बाक़ी जेको पोइ ते 75% हिसो आहे उन में जेको आहे असांखे ॿियूं पंहिंजूं सभु शयूं मैनेज करणियूं पवंदियूं आहिनि। जंहिंमां जेकॾहिं तव्हां रेस्टोरेंट था खोलियो त मिनिमम तव्हांजी जेको किचन जी जेको सेटअप जी कॉस्ट थींदी उहा 6 लख रुपया मिनिमम काॾे ई कोन विया, इहे अची वेंदा। फर्दर वरी उहो तव्हां ते पाण ते डिपेंड थो करे। तव्हां मिसाल टेबल तव्हां रखो था, डाइनिंग टेबल तव्हां कहिड़ी था रखो, काठ जी था रखो, प्लास्टिक जी था रखो या शीशे जी था रखो, या अहिड़े हिसाब सां जेके तव्हां चेयर्स रखो था उहे कहिड़े क़िस्म जूं था रखो, तव्हां डाइनिंग केतिरनि माण्हुनि जी था कयो, इहो सॼो तव्हां ते पाण ते डिपेंड थो करे। इहो माण्हू कुझु चई नथो सघे त भाई हिन जो करेक्ट माण्हू का फिगर नथो ॿुधाए सघे त भाई हिन जो जेको आहे हेतिरो ख़र्चु ईंदो। उहो तव्हांजो जेको आहे हाल जेको तव्हांजो केतिरो आहे उन हिसाब सां उहो सॼो तव्हांजो जेको आहे डिपेंड थो करे। हाणे अचूं था रनिंग एक्सपेंसिस ते। दोस्तों रनिंग एक्सपेंसिस जेके आहिनि हिन जेको फूड जो जेको कमु आहे इन में थोरा सवाया हूंदा आहिनि नसीब बिन मुक़ाबिल ॿियनि जेको आहे कमनि जे। छो त हिन में जेकॾहिं तव्हां रखंदो हिकिड़ो शेफ रखिणो पवंदो, ॿियो तव्हां को शेफ रखिणो पवंदो कुकिंग लाइ। शेफ जेको आहे 30 खां 45 हज़ार रुपया ताईं मंथली जेको आहे खणे थो जेको आहे पघार, ऐं जेको को शेफ आहे उहो 18 खां 20 हज़ार रुपया ताईं खणे थो मंथली पघार। 45 ऐं 20 तव्हांजा थिया जेको आहे 65 हज़ार रुपया। 65 हज़ार रुपयनि जेके हिते ई तव्हांजा थी विया। उन खां अलावा ॿियो तव्हांजो अमलो डिपेंड थो करे तव्हांजो माण्हू केतिरा आहिनि, तव्हां डाइनिंग केतिरी आहे रखियलु उन हिसाब सां। ॿियो न त पोइ तव्हांखे हिकिड़ो स्वीपर ऐं हिकिड़ो जेको आहे डिश वॉशिंग लाइ माण्हू तव्हांखे रखिणो पवंदो। उन जा थिया तव्हांजा 30 हज़ार रुपया। 30 इहे ऐं जेको आहे 65 हो से थिया 95 हज़ार रुपया। 95 हज़ार रुपया त तव्हांजा हिते ई थी विया। उन खां अलावा लाइट जो बिल डिपेंड थो करे तव्हांजो हाल जी साइज़ केतिरी आहे, उन में लाइटूं केतिरियूं आहिनि, AC तव्हांजूं केतिरियूं आहिनि, उन खां पखा केतिरा आहिनि। गैस जो बिल तव्हांजो डिपेंड थो करे तव्हांजी सेल केतिरी थी थिए। उन खां अलावा तव्हांजो वेटर तव्हांजा उहो तव्हां उन ॻाल्हि ते डिपेंड करे त तव्हांजी डाइनिंग केतिरी आहे, उन हिसाब सां तव्हां जेको आहे तव्हां वेटर रखणा पवंदा। छो त हे जेको कमु आहे हे तव्हांजो महिमान नवाज़ी जो कमु आहे। छो त जेकॾहिं तव्हां महिमाननि खे माण्हू सही सर्व न कंदो त ॿीहर न ईंदा। हे बि उहो साॻियो ई चकर आहे हिते बि। हिन में तव्हांजे वधीक जेके रनिंग एक्सपेंसिस आहिनि उहे तव्हांजे कम ते, तव्हांजे सेटअप ते था डिपेंड कनि।
हिन में जेसिताईं प्रॉफिट मार्जिन जी ॻाल्हि कजे त प्रॉफिट मार्जिन जेको नेट जेको अचे थो एवरेज उहो 15 खां 20% हिन में अचे थो, वधीक उहो तव्हांजो अगेन मां चवां थो तव्हांजे सेटअप ते डिपेंड थो करे। बाक़ी अक्सर जेको इहो सुवाल जेको आहे हिते हूंदो आहे त यार अक्सर जेके आहिनि 60% रेस्टोरेंट जेके आहिनि उहे पहिरें ई साल में फ्लॉप थी वेंदा आहिनि, छो त हिन कम में 40% कामयाबी जो चांसिस हूंदा आहिनि, 60% नाकामी आहे। त इन ॻाल्हि ते मां हिकिड़ी नेक्स्ट वीडियो ठाहींदुमि, उन में सॼो मां तव्हांखे तफ़सील सां इहो सम्झाईंदुमि त इहो छा चकर आहे, इनखे जेको आहे कीअं माण्हू मैनेज करे। हे ई मुंहिंजो जेकी वीडियो अगरि पसंदि आहे त लाइक कयो, कमेंट में पंहिंजी राय का ज़रूरु कजो। अगरि चैनल खे या सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाए पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अस्सलाम वालेकुम।